इंसान इर्तिकाई तौर ते मिठियुनि ग़ज़ाउनि जहिड़ोक मेवनि ऐं माखीअ खे तरजीह ॾींदा आया आहिनि, छाकाणि त इहा खुराक क़दीमी ज़माने खां तवानाई हासिल करण जो ज़रियो साबित थी आहे। पर हाणोके दौर में मिठियूं ग़ज़ाऊं घणियूं सस्तियूं थी वयूं आहिनि ऐं सवलाईअ सां मिली वञनि थियूं। इहो ई कारण आहे त ग़िज़ाउनि ऐं शरबतनि में माण्हू वधीक खंडु जिस्म जो हिसो बणाए रहिया आहिनि, जेके कुदरती तौर ते न पर इंसान जो तयारु कयल प्रोडक्ट आहिनि ऐं उन्हनि जो घणो इस्तेमालु सिहत लाइ नुक़सानकार ॾींदड़ आहे, छाकाणि त इहा थोल शुगर टाइप 2 जो शिकार बणाइण सां गॾोगॾु ॾंदनि लाइ बि तबाही आणींदड़ आहे। हिकु तहक़ीक़ में ॼाणायो वियो आहे त ग़िज़ाउनि ऐं शरबतनि में खंडु ऐं मिठाण जो इस्तेमालु हिकु ॾहाके में घणो वधी वियो आहे, ख़ासि करे विचोली आमदनी वारे मुल्कनि में। तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त सॼी दुनिया में मिठाण जो इस्तेमालु 36% जॾहिं त खंड सां तयारु ग़ज़ाउनि जो इस्तेमालु 9% वधी वियो आहे। सिहत जे आलमी इदारे मूजिबि हिकु बालिग़ मर्द खे सॼे ॾींहं में 9 चमचनि खां घटि खंडु इस्तेमालु करणु घुर्जे, जॾहिं त औरतुनि लाइ इहा मिक़दार 6 चमचनि खां बि घटि आहे। पर सॼी दुनिया में माण्हू इन खां वधीक मिक़दार में रोज़ जे बुनियाद ते जिस्म में खंडु जज़ब करे छॾींदा आहिनि। जेतोणीकि खंड जे वधीक इस्तेमाल सां नुक़साननि जी ख़बर त घणनि माण्हुनि खे आहे, पर हथरादू मिठाण जो इस्तेमालु बि इन जो हल नाहे। ताज़ी तहक़ीक़ी रिपोर्टुनि में इशारो ॾिनो वियो आहे त हथरादू मिठाण जे इस्तेमाल सां बि शुगर टाइप 2 ऐं दिलि जे मर्ज़नि जो ख़तरो वधी वेंदो आहे, जॾहिं त मादे में मौजूदु बैक्टीरिया ते बि असरअंदाज़ थींदो आहे। मिठाण जो इहो क़िस्म अल्ट्रा प्रोसेस ग़ज़ाउनि में मिलंदो आहे ऐं इन तरह जे ग़ज़ाउनि जी वधीक इस्तेमाल सां दिलि जे मर्ज़नि, शुगर टाइप 2, कैंसर ऐं मौत जो ख़तरो बि वधी वेंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk